अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कल्ला इज़ा बलगतित तराक़िया व क़ील मन राक़ व ज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़्फ़तिस साक़ु बिस्साक़ इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक़। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम मुझा काबिर उलमा इकराम ऐं अज़ीज़ मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जे मुक़द्दस किताब कलामुल्लाह मजा मुख्तलिफ जगह को चंद अल्फाज तांजे सामो तिलावत किया थम। दुआ कयो अल्लाह ताला तवां सां जो अचण या वेहण ॿुधण या ॿुधाइण पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल ऐं मंज़ूर मक़बूल फरमाए। दुनिया के अंदर महफिलों ऐं कचहरियों ॿियूं बि हूंदियूं आहिनि। उन्हनि महफिलनि उन्हनि कचहरनि खां हिन मजलिस जो शान मथे आहे। कंहिं मजलिस जो मोर सरदार ऐं नवाब या ऑफिसर साहब हूंदो आहे। अज़ीज़ो अल्लाह ताला जेका तव्हां असांखे मजलिस नसीब फरमाई आहे, उन मजलिस जो मोर ऐं सरदार अल्लाह ताला जी रहमत ऐं बरकत वारो क़ुरान पाक आहे। दुनिया में इंसान वापार या तिजारत कंदो आहे, उन वापार या तिजारत में का खोट या ट्रोट पवंदी आहे त इज़त वारो माण्हू वरी भी कर्ज खणी करां भरींदो आहे।
अज़ीज़ो मौत जे अचण खां अॻु में तव्हां सां मौत जी तैयारी कयूं न मौक़ो मिलंदो मरण खां बाद न मोहलत मिलंदी न करां भरबियूं बि सही अज़ीज़ो जेके तव्हां सां गॾु खिलंदा टाकंदा अहिड़ा माण्हू जेके खिलंदा टाकंदा ॾींहं जो सफ़र जे लाइ रवाना थिया वापस में उन्हनि जे घरनि में उन्हनि जा जनाज़ा आया जेके रात जो खिलंदा पंहिंजे आल वयाल बच्चन ॿारनि सां खाई पी बिस्तरनि ते सुता सुबुह जो न उथिया ई कोन निंड में निंड मौत मथों अची वियो मौत जो शिकार बणिजी विया अज़ीज़ो टेलीफोन या वायरलेस कोन ईंदी ख़बर न पवंदी ओचितो मौत जो छापो लॻंदो पोइ अखियूं खुलंदियूं त काश जेकॾहिं तैयारी कयूं हा त भलो मौत कंहिं तां माफ़ बि न आहे थियो अब्बा ॾाॾा पड़ ॾाॾा पर जंहिंजे सदके अल्लाह ताला सॼी काइनात खे ठाहियो उन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी दुनिया मां बुरको मटायो रसूल भी दुनिया छॾी तव्हां असांखे न रहणो आहे न रहंदासीं दुनिया में माण्हू टिनि शयुनि जे मथां नाज़ कंदो आहे हिकु जवानीअ ते नाज़ ॿियो हुस्न ते नाज़ टियों दौलत ते नाज़ अज़ीज़ो खुदा वास्ते समझो तव्हां सां इहे टे शयूं पंहिंजूं न आहिनि परायूं आहिनि जवानी भी पंहिंजी मिल्कियत न आहे जे तव्हां सां नाज़ कयूं जेके जवान वरी कुराड़ा थिया पंहिंजी मिल्कियत न आहे जवानी जे जवानीअ ते नाज़ कयूं दौलत भी पंहिंजी मिल्कियत न आहे केतिरा दौलतमंद तव्हां सां दुनिया में ॾिठासीं जॾहिं बेहयाई जे तरफ़ कदम वधायूं ज़िना में शराबनि में दुनिया में पिनण जे क़ाबिल थी विया मालूम छो त जवानी ते भी नाज़ न खपे हुस्न ते भी नाज़ न आहे ठहंदो ऐं दौलत ते भी नाज़ न ठहंदो आहे इहे टे शयूं पंहिंजूं न आहिनि परायूं आहिनि ऐं दुनिया में माण्हू टिनि शयुनि जे लाइ कोशिश कंदो आहे कहिड़ियूं शयूं दुनिया में चवंदो आहे त मुआशरे में मुंहिंजो नालो हुजे ॿिए नंबर में दुनिया में कोशिश कंदो आहे त मुंहिंजी पोशाक सुठी हुजे ऐं टे नंबर में दुनिया में इंसान कोशिश कंदो आहे त मुंहिंजो घर भलो हुजे दुनिया में तव्हां असांजे कपड़नि जो नालो काटन या बुस्की जो वॻो मौत आयो तुझे असांजे कपड़नि जो नालो अथई कफन दुनिया में तुझे असांजो नालो खान साहब मौत आयो दुनिया में तव्हां असांजो नालो मौत खां पोइ चवंदो मैयत दुनिया में तव्हां असांजे घर जो नालो हाउस या बंगलो मौत जे अचण खां बाद तव्हां असांजे घर जो नालो अथई क़बर जेका शइ ठही आहे डहण लाइ अज़ीज़ो जेको ॼायो आहे मरण लाइ अचो त तैयारी कयूं ईअं भी कोन्हे जे अब मौत आयो त वरी हिकिड़े पासे ॾांहुं रस्तो बंदि त वरी ॿिए पासे ॾांहुं हलिया वेंदासीं बाईपास कयूं ईअं भी कोन्हे वेंदासीं बि ज़रूर अलाह वटि तव्हांखे आहे यकीन आहे वेंदव या ॿाहिरों बाईपास कयूं हलिया वेंदव ॻाल्हायो ॻाल्हायो थोरो होशियार थी वियो वेंदव न पोइ हुन मौत जी तैयारी कयूं था फरमातो कुरान कैफ़ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजाऊन ओ जवानी ते नाज़ करण वारो
हुस्न या दौलत नाज करण वारो कन खोले ॿुधो औसन कबरां पौसन खबरां मर्द सही खुदा जो नालो तो मुसलमानों समझो। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो मां तव्हां खे ठाहियो आहे। अब कंहिं ठाहियो अथव? सब ॻाल्हायो। कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमाए मां तव्हां खे ठाहियो आहे। ठाहिण खां बाद कम कढी न विया हो वइलैहि तुरजाऊन ईंदो माॾे मोटी मां सां न फिटायो। कंहिं ठाहियो बा छा मो ठाहे अबा सोन मां ठहियो चांदीअ मां न पितल मां बाक़ी मस्ती छा जी आहे। फरमा तो कुरान फल यनजुरिल इंसानु मिम्मा खलक मिम्मा इन दाफिकी यखरुजु मिन बैनि सुल्बि व तराइब। ओ खुदा जी ज़मीन ते आकड़ करे हलण वारा पंहिंजी असुलियत ते नज़र कयो अड़े ठहियो छा मो दुनिया में अब्बा मस्ती जे कयूं त कयूं छा ते ठया कहिड़ी शइ मो। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो ट्रप कंदड़ पानी मां ठाहियो थमाओ जगह के लगे पले तो कपड़े के लगे पले तो ॾिसण में अचे त नफ़रत पई अचे। अब गंदो पानी आहे न ॻाल्हायो ॻाल्हाईंदा हलो। जगह के लगे पले तो कपड़े के लगे पले तो ॾिसण में अचे त नफ़रत ऐं बदबू पई अचे। फरमा तो कुरान सोम्मा खलकना नुतफता अलकतान फखलकनल अलकत मुज़गतान फखलकनल मुज़गत इज़ामा फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशानाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो रत जो दिग वरी गोश्त जो लोथड़ो वरी 360 संद ठाए। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो अलम नजअलहु ऐनाए वलिसाना व शफताइन वहदैनाहु नजदैन फलकतहमल अकबा वमा अदराक मल अकबा। ओ जवानी ते नाज करण वारा हुस्न या दौलत ते नाज करण वारा ओ दुनिया जे जागीरुन ते नाज कन खोले ॿुधो मुसलमानों। अल्लाह ताला फरमायो अखियूं मां ॾिनियूं माओ कन मां ॾिना माओ ज़बान ॻाल्हाइण वारी मां ॾिनी माओ हथ पेर मां ॾिना माओ। कुरान में अल्लाह ताला फरमाए थो अखियूं ॾेई अंधो न कयो माओ कन ॾेई ॿोड़ो न कयो माओ ज़बान ॾेई गूंगो न कयो माओ ॿांह ॾेई टुंडो न कयो माओ पेर ॾेई मंडो न कयो माओ कुरान ॾेई जाहिल न कयो माओ दिमाग़ ॾेई चरियो न कयो माओ अड़े मोहम्मद रसूलुल्लाह ॾेई नंढड़को न कयो माओ नक ॾेई बेनको न कयो माओ अड़े इहो नक मां अल्लाह जे दर ते गसायो जंहिंजो खाइजे उन जो ॻाइजे। कुरान छा तो फरमाए न कयो वॾाई न कयो ताकड़ दुनिया ते। हिक गंदे पानी मां ठाहियई वरी पेट गंद सां भरियो पियो आहे। गंदे पानी मां ठाहियो मां पेट गंद सां भरियो पियो अथव छाते आकड़ ठहे ई कोन थी। अखियूं मां ॾिनियूं माओ कन मां ॾिना माओ अड़े ॻाल्हाइण वारी ज़बान मां ॾिनी माओ थोरा मने शुक्र कयो त वधायां। जंहिंजा दुनिया में एहसान हूंदा आहिनि अबा उन सां फिटाइबो ॻाल्हायो। जंहिंजा दुनिया में एहसान हूंदा आहिनि उन सां फिटाइबो न आहे। तव्हां किथे अलाह जा एहसान आहिनि या कोन्हनि ॻाल्हायो पोइ तव्हां पंहिंजे रब सां फिटायो आहे रहायो आहे। दुनिया में तव्हां निमाज़ी घणा आहिनि अबा या बेनिमाज़ी घणा आहिनि न। हा ना जी वर्दी ॾींदा हलो ॻाल्हाईंदा हलो
बेनमाज़ी घणा आहिनि न हाणे वेठा हो जलसे में कपड़ा भी पाक पाए वुज़ू कयूं वेठा हो वरी ॾिस जो आज़ान जंहिंमहिल मिले न कुल ॿाहिरि गेट खां ॿाहिरि अरे छो वियो आहे ॿाहिरि चए मुला निमाज़ पढ़नि त पोइ वरी अचूं था छा वेठे ही नथो पढ़े वेठो आहे जलसे में अम्मा आयशा फरमाती अल्लाह जा रसूल चओ चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं क़यामत में तव्हां पंहिंजनि खे कीअं सुञाणंदव फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा मुंहिंजा परे खां पधरा हूंदा साईं कीअं परे खां पधरा हूंदा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा 5 वक्त वुज़ू कंदा नमाज़ पढ़दा नमाज़ जे करे 5 उज़वा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकंदा ईंदा आहिनि जीअं 5 कलाण घोड़ो परे खां पधरो हूंदो आहे आयशा मुंहिंजा परे खां पधरा हूंदा बां खां वठी मां मोहम्मद आब हाउस कौसर जा जाम पीआरींदो मान आयशा बां खां वठी मां मोहम्मद जन्नत में दाख़िल कंदो मान छा फरमायो त नमाज़न जा चेहरा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकदा अब ईअं न वरी पुछे थी अम्मा आयशा साईं बेनमाज़ी फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा बेनमाज़ी फिरौन सां हूंदा तां में अहिड़ो माण्हू आहे हेॾे पिंडान मां हथ मथे करे चवे त मुंहिंजो हशर क़यामत में फिरौन सां थिए भलो आहे अबा कोई आहे हामान सां हूंदा कारूनिया उबय बिन खलफ सां हूंदा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा बेनमाज़न जा मुंह क़यामत में कारा हूंदा फरमातो कुरान यौम तबियज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह कुरान तो फरमाए हिकड़न जा मुंह अच्छा हिकड़न जा कारा जंहिं पढ़ी नमाज उन्हनि जो मुंह अछो जंहिं न पढ़ी उन्हनि जो मुंह कारो फरमातो कुरान वमन आरज़ अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़न्का व नशरुहु यौमल क़ियामत आमा कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमाओ ओ जंहिं मुंहिंजे ज़िक्र कुरान नमाज खां मुंह मोड़िया बाज़ाब दुनिया में कंदो मान हिकड़ो आखिरत में साईं दुनिया में अज़ाब केड़ा थींदन कुरान तो फरमाए पहिरियों बेनमाज़ी जी रोज़ी तंग ॿियो सुकून ख़त्म टियों वनाशुरुहु यौमल क़ियामत आमा कुरान तो फरमाए क़यामत में बेनमाज़ी उथंदा मां रब अंधो करे उथारींदो मां होॾे छा फरमाए त बेनमाज़ी फिरौन सां हूंदा अब समझो था ना हामान कारून उबय बिन खलफ सां हूंदा बेनमाज़न जा मुंह कारा हूंदा तव्हां को पुछां तो अबा मुंह अछो भलो कि न कारो भलो हाँ बा मुंह अछो भलो न कारो मुंह खुदा न करे कंहिंजो हाणे तव्हां जी मर्ज़ी आहे कुरान में अल्लाह ताला फरमायो जेको नमाज़ पढ़न न पढ़ंदा मुंह कारो कंदो मान रोज़ी तंग कंदो मान क़यामत में उथंदा त अंधो करे उथारींदो मान चाहो था मुंह कारो हुजे तो भले न पढ़ो चाहो था क़यामत में मुंह अछो हुजे चोॾींहं जे चंड वांगुरु चेहरो चमके खुदा जो नालो थो पक्का नमाज़ी थियो ऐं हे वरी छा नमाज़ न पढ़ंदा बाक़ी बरकत कोन्हे बरकत न थींदव नमाज़ न पढ़ंदव नमाज़ी थियो वमन आरज़ अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़न्का कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो मुंहिंजे ज़िक्र खां मुंह मोड़ींदा मईशत तंग कंदो मान रोज़ी तंग कंदो मान सुकून ख़त्म कंदो मान ये बाज़ाब बेनमाज़न खे दुनिया में थींदा फरमातो कुरान वनाशुरुहु यौमल क़ियामत आमा कुरान तो फरमाए क़यामत में बेनमाज़ी उथंदा मां रब अंधो करे उथारींदो मान अब अंधा थी उथो भलो आहे क़यामत में कि न सॼा ॻाल्हायो ॻाल्हायो पिंडाल केतिरो ॻाल्हायो ई नथा सॼा न पोइ जे चाहियो था त क़यामत में सॼा थी उथूं त वाइदो कयो इंशाअ नमाज़ पढ़ंदासीं बेनमाज़ियो नमाज़ पढ़ो खिलो ना पछतायो रब छो कावड़ियो आहे जे मूंखे पंहिंजे दर ते अचण ई नथो ॾे ख़ुशि न थियो पछतायो रब छो कावड़ियो आहे मूंखे पंहिंजे दर ते अचण नथो ॾे तव्हां जंहिंखां राज़ी हूंदा हो उनखे पंहिंजी बैठक या उताक ते छॾींदा हो न वा बेड़ी दुश्मन जो मुंह वणंदो अथव ॻाल्हायो जेको मस्जिद अल्लाह जो घर आहे न नमाज़ नथा पढ़ो अल्लाह जे दर ते नथा अचो खिलो न पछतायो त रब छो कावड़ियो आहे जे मूंखे पंहिंजे दर ते अचण ई नथो ॾे खुदा रा नमाज़ी थियो
छा थो फरमाए क़ुरान ॿुधो वमन अरज़ान ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वनशरुहु यौमल क़ियामत आमा। कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो मुझे जिक्र खां मोह मोड़ींदा नमाज खां मोह मोड़ींदा अज़ाब दुनिया में कंदो मान हिकिड़ो आखिरत में साईं दुनिया में अज़ाब कहिड़ा थींदनि। कुरान तो फरमाए पहिरियों मईशत तंग रोज़ी तंग कंदो मान सुकून ख़त्म कंदो मान। टियों अज़ाब क़यामत में वनशरुहु यौमल क़ियामत आमा। कुरान तो फरमाए क़यामत में बेनमाज़ी उथंदा मां रब अंधो करे उथारी दो मान। खुदा जो नालो थो मुसलमानो नमाज़ी थियो होॾे छा थो फरमाए या अय्युहन नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम। कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो अरे मुंहिंजी इबादत कयो पंहिंजे पालनहार जी जंहिं तव्हांखे ठाहियो आहे। अरे तव्हांखे त मां ठाहियो आहे। अल्लाह ताला फरमायो जेके तव्हां खां अॻु में तव्हांजा अब्बा ॾाॾा गुज़री विया उन्हनि खे बि मां ठाहियो थमांव। अरे जंहिं ठाहियो आहे उनजी इबादत कयो। जंहिं गंदे पाणी मां ठाहियो आहे उनजी इबादत कयो। गैर जा सजदा न कयो। उन रब जे दर ते अचो जंहिं गंदे पाणी मां हेड़ियूं सूरतूं ठाहियूं अथव। छा थो फरमाए क़ुरान अल्लाह ताला फरमायो अखियूं मां ॾिनियूं मां कन मां ॾिना मां ज़बान वा ॻाल्हाइण वारी मां ॾिनी मां। अबा हेॾे अल्लाह ताला फरमाए तो मां एहसान थोरा कया थमाओ थोरा मने वरी मां रब जो शुक्र कयो माना मुंहिंजी नमाज़ पढ़ो। समझो था तव्हांखे ॻाल्हाइण वारी ज़बान कंहिं ॾिनी आहे ॻाल्हायो। ज़बान बि हिक ॾिनई हे पेशानी बि हिक ॾिनई छो फरमाए ॿ ज़बान ॾियांसि हिकिड़ी सां मूंखे ॿियो सॾे ॿी वरी गैर खे पियो सॾे न ज़बान हिक ॾिनी थमा ऐं मां हिक रब खे सॾिजां। पेशानी बि हिक थई फरमाए मां रब हिक खां सवा ॿिए दर जो सजदो न कजां हराम थई। ॿुधो फरमाए ज़बान ॻाल्हाइण वारी मां तव्हां सां वटि मोबाइल आहे न बा तव्हां वटि कोन्हनि त हेॾे टंगी पियूं ॾिसो। अब इन्हनि खे चार्जिंग न हुजे हलंदी ॻाल्हायो ॻाल्हायो बैटरी न हुजेसि बैलेंस न हुजेसि न हलंदी। अल्लाह ताला फरमाए तो लिसान व शफ़ताइन। अड़े ॻाल्हाइण वारी ज़बान मां ॾिनी थमां। मोबाइल में बैटरी न हुजे न हलंदी चार्ज न हुजेसि न हलंदी बैलेंस न हुजेसि न हलंदी। अड़े 100 साल गुज़री त छो मुंहिंजा एहसान विञायूं वेठो आहियूं छो मुंहिंजो दर छॾे वियो। अड़े मुंहिंजूं नेमतूं त यादि कयूं। मोबाइल में कॉल अचे बटन ऑन कयो आवाज़ सम्झ में अचे वरी जे ऑफ कयो त वरी आवाज़ बंदि। फरमाए 100 साल गुज़री वियसि। अड़े न बैटरी जी ज़रूरत आहे न चार्जर जी ज़रूरत आहे न तेल न सेल पंहिंजो पाण थी हले। ता नौजवान कुराड़ा सब वेठा हो।